जय झूलेलाल। मां प्रकाश लखमानी, नेशनल सिंधी वेलफेयर दरभंगा जे तरफ़ां तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि खे जंहिं असांखे एॾो हौसला अफ़जाई कई, हिम्मत वधाई, असां 25 मार्च खां 23 अप्रैल ताईं ज़रूरतमंदनि लाइ भोजन जो भंडारो झूलेलाल मंदिर में हलाइण में सक्षम थियासीं। इन में तव्हां सभिनी खे जेतिरो बि असां धन्यवाद ॾियूं घटि आहे। अंतिम में लॉकडाउन में तव्हां सभु स्वस्थ रहो, खुश रहो, इन कामना सां गॾु जय झूलेलाल। देख रहे हैं यहाँ सारे समाज के लोग सोशल डिस्टेंस का पालन करते हुए सारे अपने सेवा में लगे हुए हैं। जय धनन बाबा, जय झूलेलाल। मां सभी पंहिंजे सिंधी समाज जे भाउ भेनरुनि खे इन सहयोग लाइ, रोटी सहयोग लाइ ॿिए जेकी बि सेवा ॾिनी त जहिड़े बहाने सभिनि खे धन्यवाद ॾियूं। धन्यवाद आहे सभिनि खे। जो भी सहयोग सभी समाज जो धन्यवाद ने सहयोग कयो अथव। बाक़ी कंहिं आज्ञा ॾिनो आहे, कंहिं भी भाग में सहयोग कयो अथव। हर समाज को धन्यवाद। हमारे इतने बड़े कार्य में सफलता के लिए हम लोगों ने जो ये सेवा की है, उसमें आप लोगों ने जो सहायता की है, जिस रूप में भी की है, उसके लिए हम कुणाल कुमार बजाज आपको धन्यवाद देते हैं। जय झूलेलाल। नेशनल सिंधी वेलफेयर जी तरफ़ां सभिनी सिंधी समाज के मां सहयोग जी लाइ मां जगदीश बजाज मां इलाही धन्यवाद थो ॾियां सॼे सिंधी समाज के। समाज के सहयोग और मदद के हम लोग आभारी हैं। ये खाना लाल बाग रैन बसेरा, कैदराबाद रैन बसेरा, रिक्शा स्टैंड, सब जो रिक्शा वाले मजदूर हैं जिनकी अभी कोई सारी रोजी रोटी बंद है, उनको खाना जाएगा, भोजन जाएगा। और ये इसमें सिंधी समाज के सारे लोग लगे हुए हैं। सॼे समाज के धन्यवाद आहे हथ जोड़े करे। जो भी परीहं ताईं भंडारो हलंदो, एॾा ॾींहं हलो आहे महिनत बि। सॼे पंचायत खे धन्यवाद आहे। हमारे सभी भाइयों बहनों को सहयोग के लिए धन्यवाद। मैं दिल से दुआ करूंगा कि आप अपने घर में सुरक्षित रहें और खुश रहें। जय झूलेलाल। मां मयंक सिंह, नेशनल सिंधी वेलफेयर जो सहसचिव। मां सभिनी खे शुक्रिया करणु चाहियां थो जो असांखे 25 अप्रैल खां वठी के 25 मार्च को वठी के हाणे ताईं 23 अप्रैल ताईं असांखे भंडारो हलाइण जो हिम्मत दे ताक़त ॾियो। इन लाइ धन्यवाद। तव्हां सभिनी धन्यवाद। तव्हां सभिनी जे सहयोग जो असां आभारी आहियूं। असां समाज जा इलाही आभारी आहियूं जंहिं एतिरो वॾो भंडारो हलाइण जी क्षमता असांखे ॾिनई। मां दिलीप भयानी, एतिरा ॾींहं भंडारो हलाइण लाइ तव्हां सभिनी जो धन्यवाद। जय झूलेलाल। मां मुकेश गंगानी, नेशनल सिंधी वेलफेयर जो सदस्य, पूरे सिंधी समाज और जंहिं भी भाइरनि असांखे सहयोग ॾिनो अथऊं इन सेवा में मां सभिनी खे कोटि कोटि धन्यवाद थो ॾियां कि जंहिं असांखे हिम्मत ॾिनई 25 मार्च खां वठी करे 23 अप्रैल ताईं हिकु महीनो हिन सेवा में
असांजी हिम्मत वधाइनि और सभिनि खे पूरे समाज खे ख़ूब ख़ूब धन्यवाद ॿुधायां। जय झूलेलाल।